अॼु पाण सिंध ऐं सिंधियत जे ख़िदमतगार डॉक्टर चोइथराम गदवाणी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। पंहिंजी सॼी हयाती सिंधियुनि ऐं सिंधियत लाइ अर्पींदड़ डॉक्टर चोइथराम गदवाणी हैदराबाद जे मशहूर आमिल ख़ानदान में 25 डिसंबर 1899 ते जन्म वरितो। संदसि परॾाॾो दीवान मूलचंद संत हो। खेसि पुट जो औलाद थियो त हुनजो नालो प्रताप राय रखियईं। जंहिंखे 5 पुट ऐं 5 न्याणियुनि जो औलाद थियो। संदसि 3 नंबर पुट अॻिते हली डॉक्टर चोइथराम गदवाणी जे नाले सां सॼे नंढे खंड में मशहूरु थियो। चोइथराम नंढे हूंदे खां ई महिनती हूंदो हो। हिन प्राइमरी तइलीम पाड़े जे सिंधी स्कूल में हासिल कई। 1908 में मैट्रिक पास करे गूबकन में मास्टर थियो। 1909 में हैदराबाद मेडिकल स्कूल में दाख़िला वठी डॉक्टरी पढ़णु शुरू कई। ख़ानदानी असर सबबि पाण नंढे हूंदे खां ई तबियत में संत हो। जॾहिं हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां साधु सन्यासी सिंध में आया त उन्हनि फुलेलीअ वारे रस्ते महाराज शंकर आश्रम जी जाइ में सनातन सभा खोली त चोइथराम बि उन में सरगर्म थी वियो। ब्रह्मचारी हुअण सबबि खेसि इन आश्रम में सुरूर आयो ऐं हू उते ई रहण लॻो। इन आश्रम में तइलीम सां गॾु तरबियत ऐं क़ौमी आज़ादीअ लाइ जिदोजहद जो दर्स बि ॾिनो वेंदो। डॉक्टर चोइथराम 1913 में LSPS जो इम्तिहान ॾेई डॉक्टर बणिजी वियो ऐं खेसि हैदराबाद जी पसगिरदाईअ वारे तालके में डॉक्टर मुक़ररु कयो। कुझु वक़्त खां पोइ संदसि मुक़ररी हैदराबाद सेंट्रल जेल में थी। सिंध जे कांग्रेसी कारकुननि आचार्य कृपलाणीअ सां वेझड़ाई हुअण सबबि हिन सियासत में पेर पातो ऐं 1915 में नौकरी छॾे सियासत में अची वियो। हू 1916 में पहिरियों भेरो ऑल इंडिया कांग्रेस जी लखनऊ वारे इजलास में शिरकत लाइ रईस गुलाम मोहम्मद खान बुरगड़ी, सेठ हरचंद राय विशनदास, जयराम दास दौलत राम सां गॾु वियो। उतां वापसी ते हिन सिंध जो दौरो शुरू कयो। हू 1918 में कांग्रेस कमेटी हैदराबाद जो सदर चूंडियो वियो। पाण डिसंबर 1919 ते अमृतसर पंडित मोतीलाल नेहरू जे सदारत हेठि थियल कांग्रेस जे इजलास में शिरकत करण लाइ सिंध मां ख़ासि तौरु ट्रेन कराए वियो। खेसि 1920 में कांग्रेस सिंध जो सदर चूंडियो वियो ऐं विरहाङे ताईं इन उहिदे ते बरक़रार रहियो। अप्रैल 1921 में महात्मा गांधी सिंध जे दौरे ते आयो त डॉक्टर गदवाणी सॼी सिंध साणुसि गॾु घुमियो। 18 मार्च 1922 ते महात्मा गांधीअ खे 9 साल सज़ा आई त साॻे साल डॉक्टर साहब खे सज़ा आई। 1929 में जॾहिं साइमन कमीशन कराची जो दौरो कयो त डॉक्टर चोइथराम एहतजाज लाइ हज़ारे नौजवान तयारु कया, जिन शहर जे भितियुनि ते साइमन गो बैक जा पोस्टर हया। हिन अंग्रेज़नि खे भॼाइण वारी जदोजहद में सरगर्म थी हिसो वरितो ऐं जेल जूं सख़्तियूं बि बर्दाश्त कयूं। मुंबई खां धार थियण खां पोइ जेका पहिरीं सिंध असेंबली जुड़ी उन में 7 कांग्रेसी मेंबर चूंडी आया। जॾहिं त टंडे मोहम्मद खान मां चूंडियल कांग्रेसी मेंबर दीवान बहादुर हीरानंद खीमसंग जी देहानत सबबि ख़ाली थियल सीट ते डॉक्टर साहब सिंध असेंबली जो मेंबर चूंडिजी आयो। हू सिंध असेंबलीअ में अल्लाह बख्श सूमरे जो मददगार आहे। साल 1940 में लाहौर अंदरि कयल तकरीर सबबि खेसि 18 महीना क़ैद जी सज़ा ॾिनी वई। 9 अगस्त 1942 ते कांग्रेस हिंदुस्तान छॾियो जो नारो हयो। इन तहरीक खे कामयाबु करण लाइ डॉक्टर साहब वॾी जिदोजहद कई। सॼी सिंध में कांग्रेसियुनि ख़िलाफ़ वठ पकड़ शुरू थी त डॉक्टर चोइथराम खे 13 अगस्त 1942 ते कराचीअ मां गिरफ़्तार कयो। कराची सेंट्रल जेल में बंदि हुअण दौरान हिन इनक़लाबी शाइरी कई। अंग्रेज़नि जॾहिं हिंदुस्तान खे विरहाइण जो ऐलान कयो
त सिंध जा हिंदू पाण खे गैर महफ़ूज़ सम्झण लॻा। चोइथराम 30 जून 1947 ते सिंध कांग्रेस जे इजलास में सलाह ॾिनी त सिंधी हिंदू हिंदुस्तान हिजरत कनि, पर इजलास में सदस्य राय अक्सरियत राय सां रद्द करे हिंदुनि सिंध में रहण जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो ऐं मरकज़ी कांग्रेस खे गुज़ारिश कई त विरहाङो क़बूल न कयो वञे। हिंदुस्तान जे विरहाङे सबबि डॉक्टर साहब ॾाढो दिलि बर्दाश्ता थियो ऐं हिन हिंदुस्तान में सिंधियुनि खे रहण लाइ दिल्ली ऐं ॿियनि शहरनि जा दौरा बि कया। 4 अगस्त 1947 ते आचार्य करपलाणी सिंध में आयो त हिन बि सिंधियुनि जे लॾ पलाण जी हिमायत कई ऐं ईअं सिंध मां लॾ पलाण जो सिलसिलो शुरू थी वियो। अगस्त 1947 ते पछाड़कनि ॾींहंनि में कोयटा में हिंदुनि जो क़त्लेआम शुरू थियो त डॉक्टर साहब पाकिस्तान जे वज़ीर आज़म लियाकत अली ख़ान सां गॾिजी कोयटा वियो ऐं उते हिंदुनि जी हालत ॾिसी ज़ारो क़तार रोअण लॻो। नवाब शाह जे डिप्टी कमिश्नर मसूद ख़िदरपोश पारां हिंदुनि जे क़त्लेआम जे करे हू नवंबर 1947 ते मुंबई हिजरत करे हलियो। हिन अमली तौर भारत में बि सिंधी पनाहगीरनि जी मदद कई, सरकार खां को बि उहिदो न वरितो ऐं सिंधियुनि खे वसाइण लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾी। सिंधी पनाहगीरनि खे सहूलियतूं न ॾियण जे मामले ते हिन जा कांग्रेस सां इख़्तिलाफ़ थी पिया, जंहिं करे हू कांग्रेस खां पासीरो थी वियो। डॉक्टर साहब सादगी पसंद माण्हू हो ऐं सॼी उमिरि शादी बि न कयईं। हिन पंहिंजी सॼी हयाती सिंध, सिंधियुनि ऐं सिंधियत लाइ वक़ुफ़ करे छॾी हुई। सिंध जो ही आशिक़ 12 सितंबर 1947 ते लाॾाणो करे वियो। भारत सरकार मुंबई में हिकु रोड साइंस मनसूब कयो आहे। महिरबानी।